अस्सलाम वालेकुम मुंहिंजो साथियो मुंहिंजो तारो फारूक गंजी ऐं हिन वक़्तु पोलैंड जी यूनिवर्सिटी डांस यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी में PhD स्कॉलर आहियां। मुंहिंजो ॻोठु जंजी तालका छाछरो डिस्ट्रिक्ट थारपारकर ऐं कुझु ॾींहं अॻु में मुंहिंजे घर जे मथां क़तराणो हमलो थियो ऐं फायरिंग थी, जंहिंमें पाड़े वारा माण्हू अची करे हिन मामले खे हिकिड़े पासे कयो। पोइ बाबा वारनि इहो मामिलो जेको आहे उहो सॼी राजूनी ते छॾियो ऐं 6 ॾींहं गुज़रण जे बावजूदु मामिलो हल न थी सघियो, छो त साम्हूं जेका दौर में वञे एॾी अना आहे हू सम्झनि था असां इहो मामिलो जेको आहे असां सही कयो आहे। पोइ असां कानूनी रस्तो अख़्तियार कयो, कानूनी रस्ते अख़्तियार करण जे बावजूदु उहे माण्हू एॾा त बासर आहिनि, उन्हनि खे एॾी त जेको पुठिपराई आहे अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। इन सॼे मरहले दौरान हू माण्हू असांखे हर तरह हिसाइनि पिया, माल जी माल जी चोरी करणु, मारण जूं धमकियूं ऐं हर हवाले सां। त मुंहिंजी आला उहिदेदारनि खे गुज़ारिश आहे त उन्हनि माण्हुनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो वञे, छो त सुभाणे जेको आहे सुबुह जो ॾींहुं आहे ऐं उहो बेल थी वेंदी ऐं बेल थियण खां पोइ जेको आहे कोर्टनि जा मसइला हल हलंदा ऐं पोइ असां ते इंसाफ़ थींदो ऐं वरी उहो असांखे माण्हू वेतरे नुक़सानु ॾींदा। त हीउ मुंहिंजो मैसेज IG सिंध, DIG मिरपुर ख़ासि एंड SSP थारपारकर आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, छो त आउं ॿाहिरि रहां पियो यूरोप में ऐं मुंहिंजी पोयां फैमिली अकेली आहे ऐं हुननि मां कोई एक्टिव माण्हू न आहे जेको असांजी आवाज़ थी सघे। त आउं इहा उमेदु कयां थो त हीअ आवाज़ु सिंध जे शौर जो आवाज़ु आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे।